छा सर ईअं ई जीअं इमरान ख़ान खे सिंध जी ज़रूरत न आहे, सिंध लाइ कुझु बि कोन कयो, ईअं ई नवाज़ शरीफ़ बि कयो आहे, उनखे वोट बि हितो न मिलियो आहे। जॾहिं बि इक़्तिदार मिलियो आहे सिंध नज़रअंदाज़ थियो आहे। सिंध इन जे करे नज़रअंदाज़ थियो त पीपल्स पार्टी सां गॾु बीठो आहे। इन जी सज़ा सिंध जे माण्हू खे ॾिनी वई आहे। बिल्कुलु, नवाज़ शरीफ़ हुजे त इमरान ख़ान हुजे, हुन सिंध लाइ कुझु न कयो आहे। उहो बसि पंहिंजे वज़ीर आज़म थियण जे चकर में ॿिनि सूबनि खे मिलाए करे पंजाब में हुननि खे शयूं मैनेज करे ॾिनियूं वञनि थियूं। असांजी सिंध ते तवजो नथा ॾियनि। इमरान ख़ान खां अॻु में नवाज़ शरीफ़ वज़ीर आज़म हो, पोइ उन सिंध खे छा ॾिनो। ॿियो जेको चवनि था असीं पीपल्स पार्टी सिंध में कमु न कया आहिनि, पीपल्स पार्टी काफ़ी कमु कया आहिनि। सिंध में अञा कमु करण जी ज़रूरत बि आहे, पर ॻाल्हि इहा आहे त वफ़ाक़ बि त पोइ फंड्स त ॾिए न पीपल्स पार्टी खे। न नवाज़ शरीफ़ फंड्स ॾिना, न इमरान ख़ान फंड्स ॾिना, त पोइ आख़िर पीपल्स पार्टी त पोइ ज़ाहिर आहे जेके सूबे वटि फंड्स आहिनि बसि उन मां ई कमु थियनि था। अगरि वफ़ाक़ असां सां ताउन करे त पंजाब खां पोइ ॿिए नंबर ते असांजे सूबे जी पॉपुलेशन आहे। ऐं कराची त ख़ासि तौर ते पाकिस्तान जी दिलि आहे। सॼे पाकिस्तान खे रेवेन्यू जेको कराची खां मिले थो उन ते सॼो पाकिस्तान हले थो। उन खां पोइ ॿिया सूबा उन में बि ॾियनि था रेवेन्यू। त सिंध खे त वधीक अहमियत हुजणु घुरिजे, पर न नवाज़ शरीफ़ सिंध खे अहमियत ॾिनी, न इमरान ख़ान सिंध खे अहमियत ॾिनी। इन जी वजह आहे त सिंध जो आवाम हमेशह ज़रदारी साहिब खे लबैक चवंदो आहे, पीपल्स पार्टी जी हिमायत कंदो आहे, जो असां सभु सिंधी आहियूं। ऐं पीपल्स पार्टी ग़रीब अमीर खे प्यारु ॾिए थी, मोहबत ॾिए थी, रोज़गार ॾिए थी, डेवलपमेंट ॾिए थी। ख़ासि तौर ते हेल्थ सेक्टर में पीपल्स पार्टी तमामु वॾा कमु कया आहिनि हिते। उन खां अलावा बि ॿियनि काफ़ी कमु कया आहिनि। पर अगरि वफ़ाक़ खां फंड्स मिलनि हा इमरान ख़ान जे दौर में या नवाज़ शरीफ़ जे दौर में त तमामु घणा कमु थियनि हा सिंध में।